दीदी भैया उन्हनि जा अबा मूंखे हिकिड़े छोकिरे गाॾी ॾी वई आहे हुन मां पुर्जा खोले अथमि हाणे ॾिसोसि छा पाना खणी वञ रिश्ता दे वञ पाना खणी आ अन्ना बयान पैसा दो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। इंशाअल्लाह खुश खैर प्यार मजे में जी हवा मुबारक हुजनि पाकिस्तान जे जश्न आज़ादी मुबारक हुजनि 14 अगस्त अज पाकिस्तानी आज़ादी जो ॾींहुं आहे बाबा अज पाकिस्तान अज ईद जो ॾियारो आहे ईअं सम्झो हाँ इते ई बीह त तोखे मां तोहफ़ो ॾियां थो हिकिड़ो पाकिस्तान जो बीह हिते बाबा हे ॾिस हे असांजो प्यारो परचम आहे पाकिस्तान जो हे ॾिस हे पाकिस्तान जो प्यारो परचम आहे हिन खे लहरायो ख़ुशियूं माणियो ॿुधई बाबा पंहिंजनि बच्चनि सां ख़ुशि रहो हाणे हे उस्ताद कहिड़ा हाल अथई वाह शागिर्द ख़ुशि उस्ताद बिस्मिल्लाह ख़ुशि ख़ैर तव्हांखे बि ख़बर कोन्हे भाउ अॼु आज़ादी जो ॾींहुं आहे 14 अगस्त आहे पाकिस्तान जॾहिं आज़ादु थियो हो न अॼु उहो ॾियारो आहे अॼु कमनि खे छॾियो अॼु बंदि कयो अॼु ईद जो ॾींहुं आहे हली ख़ुशियूं पंहिंजे बच्चनि सां माणियो अचे हे पाकिस्तान जो परचम हे प्यारो अचे हे वञी हणो घरनि में अचे बिस्मिल्लाह हे हीअं लहरायो पाकिस्तान जे परचम खे हे असांजो हे असांजो प्यारो परचम पाकिस्तान 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 असां सिंधी पंजाबी बलोच जेके बि आहियूं असां सभु हिकु आहियूं ॿाहिरि आहियूं पाण में मुस्लमान आहियूं पाकिस्तान जो मतिलबु इहो आहे ला इलाहा इल्लल्लाह गॾु रहो ख़ुशियुनि में रहो परेशान न थियो हिक ॿिए सां क़ुर्ब सां रहो पाकिस्तान सभिनीनि जो आहे हर मज़हब जो एतिराम कयो सिंधी हुजे पठान हुजे पंजाबी हुजे सभु ॿाहिरि आहियूं मिली गॾु थी रहो ऐं ख़ुशियूं माणियो ऐं नफ़रतनि खां बचो अॼु आज़ादी जो ॾींहुं आहे अॼु अहद कयो त असांखे इनशाअल्लाह अॼु पाकिस्तान जे आज़ादी जो ॾींहुं आहे अॼु वचन कयो असांजा टोटल जेके बि सियासतदाननि जेके बि अफ़राद रहनि था असांजे मुल्क में अॼु वचन कयो त असां पंहिंजे मुल्क खे घणे मां घणी तरक़ी कराईंदासीं ऐं ग़रीब हे जेके मज़ूर आहिनि इन्हनि जी वधि में वधि ख़्यालु कंदासीं ऐं जेके मुख़सर हज़रात आहिनि जेके ख़ुशि माण्हू आहिनि असां उन्हनि खां बि अपील था कयूं त पंहिंजे ओस पास में ख़्यालु कयो छाजे करे हज़रत नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पाड़ो सभिनीनि खे प्यारो आहे पाड़े जो पंहिंजो ख़्यालु कयो ओस पास में ॾिसो जेके ग़रीब यतीम आहिनि उन्हनि जो ख़्यालु कयो पाकिस्तान जो मतिलबु इहो आहे जो गॾु थी रहो हिक ॿिए जी मदद कयो हिक ॿिए जो ख़्यालु कयो सो असांजे हिन मैसेज खे घणे मां घणो फैलायो छाजे करे प्यार ऐं क़ुर्ब ऐं अमन जो मैसेज आहे पाकिस्तान ज़िंदाबाद पाक आर्मी पाईंदाबाद असांजे मुल्क खे अल्लाह ताला सलामत रखे ॾींहुं क़यामत ताईं ऐं असांजे मुल्क खे ख़ुशहाल बणाए ग़रीबनि जे दर्दनि जो माना मतवाड़ो बणाए ऐं असां दुआ था कयूं असांजा जेके हुकुमरान तबिको आहे अलाह से उन्हनि खे बि हिदायत अता फ़रमाए जो असां हेठि ग़रीबनि जो ख़्यालु कनि ऐं मुल्क पाकिस्तान वतन अज़ीज़ जो ख़्यालु कनि ऐं उन खे घणे मां घणी तरक़ी कराइनि ऐं अॻिते कराइनि खोड़ मुल्कनि असांजा जेके असां खां पोइ आज़ादु थिया उहे असां खां ॾिसो केॾो अॻिते वधी आहे ईमानदारी ऐं ख़ुददारीअ जे करे चीन असां खां पोइ आज़ादु थियो हींअर चीन ॾिसो त सुपर पावर लॻो पियो आहे ऐं अहिड़ा खोड़ माना जेके मुल्क आहिनि कहिड़नि जा मां तव्हांखे मिसाल ॾियां सो असां इहा ई दुआ घुरंदासीं को ॾींहुं छाजे करे हे असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे छाजे करे पाकिस्तान आज़ादु थियो असां सभिनि मुस्लमान भाइरनि खे
पाकिस्तान जेके वतन अज़ीज़ में रहंदड़ आहिनि सभिनीनि खे पाकिस्तान मल्हाइणु खपे। अॼु जश्न आज़ादी जो ॾींहुं मल्हाइणु खपे। सो असां इहा ई निमाज़ पढ़ी दुआ घुरंदासीं त अलाह ताला हुक्मराननि खे सही सम्झ अता फ़रमाए जो असांजे वतन अज़ीज़ खे तरक़ी कराए ऐं शादोबाद रखे ऐं ग़रीब आवाम जा जेके मसइला मसाइल आहिनि उन्हनि खे हल करे ऐं ख़ासि करे अॼु इहो ई पैगाम अॼु अहिड़ी ॻाल्हि न कजे छाजे करे अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे। सभु दोस्त ख़ुशि रहो ऐं दुआ कयो पाकिस्तान अॻिते वधे। वॾी महिरबानी।